सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री अकाल। सुखमनी साहब जी बी अष्टपदी। कल और 8 ॾींहं प्रभु जे सुमरण जी महिमा जी सॼी अष्टपदी जो वर्णन थी आयो। अॼु प्रभु जो सुमरण, वो प्रभु आत्माराम जंहिंजे मथां नाम जेको सतगुरु बख़्शे, उन नाम जी महिमा अॼु हिन ॿी अष्टपदी में हलंदी। सतनाम सत श्री अकाल। दीन दर्द दुख भंजना घट घट नाथ अनाथ। शरण तुम्हारी आयो नानक के प्रभु साथ। शरण तुम्हारी आयो नानक के प्रभु साथ। श्री राम। दीन अरबी बोली में, फारसी में भी दीन धर्म के सॾियो वेंदो, दीन इलाही। श्री राम। पर हिते दीन सां गॾु दर्द गॾिजी आयो आहे। हिते दीन जी माना आहे आजिज़। श्री राम। बेसहारो। हे प्रभु, मां दीन आहियां, मुंहिंजो दर्द खे दर्द छा मां पैदा थिए थो? दुख मां। दर्द छा मां पैदा थिए थो? दुख शरीर खे मिलंदो आहे, दर्द मन महसूस कंदो आहे। श्री राम। दर्द ॾिसण वारी वस्तु न आहे, न को ॾिसण में ईंदी आहे। दर्द जी पीड़ा उहा मन मालिक महसूस कंदो आहे। उनजो ॿाहिरि प्रगट रूप गरम सर्द बलगमी उन श्वासन जे तकड़े तेज थधे हलण में डॉक्टर चेकअप कंदो आहे। श्री राम। अनुभव कंदो आहे त हे दुख आहे। दीन दर्द दुख तूं भंजनहार। मुंहिंजी दीनता खे, मुंहिंजे दर्द खे, मुंहिंजे दुख खे तूं ई भंजनहार। छो जो घट घट नाथ अनाथ, घट घट जो स्वामी आहे तूं, मालिक आहे। मां अनाथ आहियां तोखां सवाइ। यह सॼी पुकार आत्मदेव खे आहे, प्रभु खे आहे। हे प्रभु, बसि असां तस्लीम करे हलूं त जंहिं असांखे दुख ॾिनो आहे, दुख सुख प्रभु देवनहार। दुख सुख प्रभु देवनहार
सुख में भी दुख में भी असांखे ॿिन्ही में नियंत्रण में रखणो आहे। न दुख में चिलाइणो आहे न सुख में फुलायमान थियणो आहे। जेके सुख में ख़ुशि थींदा उनखे दुख जा गम ॾिसणा पवंदा। ॿिन्ही खे नियंत्रण में रखणो आहे। उहो तॾहिं रही सघंदो जॾहिं तोॾे असांजो ध्यानु हूंदो, सम में रहंदासीं असां। प्रभु देवनहार, दुख बि अंदरों प्रभु ॾे थो। सुख काथों मिलण वारी शइ न आहे, न को दुख मिलण वारी शइ आहे। तुंहिंजे चाहींदे न तोखे सुख मिली सघंदो आहे न दुख मिली सघंदो आहे। राम प्रभु देवनहार, प्रभु अंदरों ॾिनो आहे। जेकॾहिं तूं दुख नथो चाहे, अवर त्याग तूं तसे चितार जंहिं ॾिनो आहे वरी बि उहो तुंहिंजो दुख लाहींदो। राम लाहींदो छा, लहंदो छा आहे? राम तोखे दुख महसूस न थींदो। हर वक़्तु इहो ॿुधायो वेंदो आहे बाबा नाम सां शांती ईंदी। जेका प्रतिकूल स्थिति आहे अणवणंदड़ उनखे मञण जी शक्ति पैदा थींदी प्रभु जे नाम में तत्पर थियण सां। राम पोइ दुख हूंदे बि उहो दुख न लॻंदो, छो जो दर्द दॿजी वेंदो। हे प्रभु तुंहिंजी मां शरणाई आहियां। तूं छो तुंहिंजी शरणाई आहियां? प्रभु तूं अंदरि वेठो आहीं जो नानक के प्रभु साथ तूं ई मां सां साथ आं। इन जे करे तुंहिंजी शरणाई खां सवाइ मुंहिंजो दुख कटबो न। अंदर ई तो ॾिनो आहे, तूं ई लाहींदे। श्री राम। हाणे अष्टपदी में नाम जी महिमा में जय मात पिता सुते मीत न भाई। जय मात पिता सुते मीत न भाई। मनोहा नाम तेरे संग सहाई। मनोहा नाम तेरे संग सहाई। जो महाभयान दूत जमंगल जो महाभयान दूत जमंगल दूत जमंगल तह केवल नाम संगीत तेरे चल। केवल नाम संगीत तेरे चले। ओ जा मुश्किल होवे अत भारी। ओ जा मुश्किल होवे अत भारी। जा मुश्किल हर को नाम खिन माहे उधारी। ओ हर को नाम खिन माहे उधारी। अनक पुनः चरण करत नहीं करे। अनक पुनः चरण करत नहीं करे। अनक पुनः चरण करत नहीं करे। हर को नाम कोट पाप पर हरे।
पाप पर हरे। गुरमुख नाम जपो मन मेरे। ओ गुरमुख नाम जपो मन मेरे। नानक पावो सुख घनेरे। ओ नानक पावो सुख घनेरे। गुरमुख नाम जपो मन मेरे। गुरमुख नाम जपो मन मेरे। ओ नानक पावो सुख घनेरे। बाबू नानक पावो सुख घनेरे। सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। हाँ सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। सुखमणि सतनाम सत श्री अकाल। जह मात पिता सुत मीत न भाई। मन हे मुंहिंजा मन, हे मुंहिंजा मन। मन उहा नाम तेरे संग सहाय। जंहिंमहिल घटना घटबी इहो ज़रूर न आहे माउ गॾु हुजे, पीउ गॾु हुजे, पुटु गॾु हुजे, मित्र गॾु हुजनि, भाउ गॾु हुजे। राम गॾु हुजण खां पोइ बि जेका तोसां घटना घटणी आहे उहा घटिजी वेंदी। श्री राम। ओ इहा आहे न? हाँ हाँ पर जेकॾहिं उते नी अवघट घाटी में तुंहिंजी सहायता थींदी त हिकु नाम आहे। मन उहा नाम तेरे संग सहाय। उहो संग तोसां आहे उहो ई सहाय थी सघंदो। श्री राम। जे नाम बख़्श थी घुरनि उन महिल इहे वातो निकिरे। गाॾी हले थी पोयों पंहिंजी कार आहे ईअं कढण ते पर ॾाढी रफ़्तार करणी थी पए। साम्हूं गाॾी अचे थी, उहो बि पंहिंजी ढरी नथो करे, जेको पासो थो ॾे। लॻो ईअं वियासे, ईअं कॾहिं घटना साम्हूं आई आहे? लॻो आहे वियासे पर निकिरी वियासे। हिते गुरू राखो, हिते ईअं चवणो आहे, गुरू रखी वरितो। श्री राम। नाम घटना घटनी साम्हूं आंदी मारे राखे को मारण वारो तुंहिंजे अॻियां साम्हूं अचे पियो। हिते गुरू तोखे रखी वरितो। हिते ईअं चवणो आहे, गुरू रखिया कई। श्री राम। मन उहा नाम तेरे संग सहाय। उन महिल तोखे नाम यादि ईंदो, नाम जे सदके गुरू यादि ईंदो, गुरू यादि सदके नाम यादि ईंदो। श्री राम।
जय महाभयान दूत जम दले, महाभयानक दूत जम राम। ओहो अधिक दुख अची तोखे सताइनि त केवल नाम संग तेरे चले, तुंहिंजो साथी तुंहिंजो बताव राम। जेको तूं दीन थिए थो दुखनि जे लाहिण करे, दर्दनि जे लाहिण करे, तूं ई कंहिंखे दुख ॾिना तॾहिं दुख थो पाए राम। तूं दीन थो पियो आहे, तूं ई कंहिंखे दर्द ॾिनो आहे तॾहिं तूं दर्द थो पसे पियो। इहो भोगण खां सवाइ परमात्मा लाहींदो कोन। मन मस्तियूं छॾ, मन मस्तियूं छॾ, जेकी पुॼे शेवा कर, साम्हूं वारे खे ख़ुशि कर। श्री राम। वरी बि नाम जी शरणी वठणी पवंदी, तॾहिं इहो तोखे ज्ञान ईंदो सभ में मां आहियां। दूत जम दले तह केवल नाम संग तेरे चले, नाम ई तुंहिंजी उन भयभीति में रखिया कंदो, तोखे निर्भव बणाईंदो, तोखे दुख जो दर्द महसूस करण न ॾींदो। जब मुश्किल होवे अति भारी, अति मुश्किलात साम्हूं अचे, विचलित न थी, मन खे चंचल न कर। माया उपाधि आहे तोखे विचलित कंदी, पर स्थिर थी वञ। अस्थिर रहो डोलो मत कबहूं, अस्थिर रहो गुर के बचन आधार। बस आपतकाल प्रहलाद जे मथां जेकी आपत आहे अहिड़ो कंहिंजे मथां अचे, राम राम राम। जंहिंजी सज़ा इहा लीला ई समाप्त, ॿी का न मार, न का चपाट, न कंहिं ॿिए तरीक़े सां धकु हणणु, पर न बस लीला ई समाप्त। अहिड़ी आपदा कंहिंजे मथां अचे। जो मुश्किल होवे अति भारी, इते अस्थिर रहो डोलो मत कबहूं। हरि हरि गुर के बचन आधार, त पोइ जय जयकार सगल भूमंडल मुख उजल दरबार। अॼु ताईं प्रहलाद वॼे थियो। इहा उनजी स्थिरता आहे, गुरु जे शब्द में, हरि में निष्ठा आहे। राम। जो मुश्किल होवे अति भारी, हर को नाम खिन माहो धारी। हरि जो नालो खिन हिकु वक़्त जी जदोल जो नालो आहे, पर अॼु असांजे हथ में अंग्रेजी हिसाब सां सेकंड आहिनि, पर खिन सेकंड खां बि घटि आहे। सेकंड चवण जेतिरो बि टाइम सेकंड में न थींदो। भई सेकंड चयोसीं उन खां वधी वियो, 2 सेकंड थी विया। सेकंड चवण में 2 सेकंड थी विया। राम। जंहिं पत्ते में काथे मिसाल ॾिनो अथऊं, पत्ते में हीअं पिपल जे पत्ते खे टुंग लॻाइजे, उन टुंग जे हीअं छड़ी लॻाइण में बि 4 खिण ईंदा। खिण एतिरो क्षण छोड़ो प्रभु जो तुंहिंजो जाप थी वञे, तुंहिंजी मुश्किल हटी वञे। सम्झो था? मुबारक आहे जिन खे तजुर्बो थियल आहे, त भॻवान न कराए, पर अहिड़ी अची वञे, प्रभु कृपा करे, बस क्षण में उहा घटना देर न थींदी आहे, रक्षा थी वई। तोसां बीठो आहे बस गॾु। राम। हर को नाम, तोखे शल नाम यादि अचे, बस नाम चित अचे। इहा संतन गुरुनि जी कृपा थिए। केवल नाम संग तेरे चले, जब मुश्किल होवे अति भारी, हर को नाम खिन मां। मुश्किलातूं कंहिंजे साम्हूं न ईंदियूं। राम। मर्द जेको मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई वञे। हर को नाम खिन माहोदारी। मर्द तॾहिं थींदो जो नाम जो आसरो वठंदो, न त मर्द काथे आहे। अरे राम। इन इंद्रियुनि जी गुलामी त असांजी दीनता आंदी आहे। अनक पुनः चरण कर्त नहीं तरे। पुनः चरण चइबो आहे राम पश्चाताप खे। पुनः चरण माना पश्चाताप। पश्चाताप रोई बिटको खणी धक हण वेठो, जेॾो बि जेकॾहिं उन में तुंहिंजे पश्चाताप सां उधार नथो थिए, पाप नथा लहनि,
वो तोखे दुख सताइनि था। हर को नाम कोट पाप पर हरे। पाप जे फल दुख भोगणो पवंदो आहे, पर वो जेकॾहिं पश्चाताप सां न लहे, राम नाम सां लहंदो। बस नाम में तत्परता हुजे, बस भगवान चवंदो नाम जपे पिया, वो सभु कुझु थी वियो। नाम ही खुशी आहे, नाम ही गम आहे, मोहब्बत जी निशानी गम आहे। बस तव्हां नाम में जुड़िया रहो, बस तव्हांखे हे गम ॾिसणो ई न पवंदो। राम हर को नाम कोट पाप पर हरे। पर हरे त्याग, पर हरे हा। पर हाणे कहिड़ो नाम? गुरमुख नाम जपो मन मेरे। हे मुंहिंजा मन, हे मुंहिंजा मन, हे मुंहिंजा मन। गुरमुख थी नाम जप। गुरुनि जे मुख मां जेकी निकिरे, पाण गुरमुख बणाए पाण खे। होॾो नाम जपे, होॾो बेअदबियूं करे पियो गुरुनि जूं। ईअं थिए थो न? नाम जपणो, ॿियो हलणो न आहे आॻियां में। हज़ारें घटनाऊं आहिनि, हिकु न आहे। नाम वारनि जूं, ॿियनि जे लाइ छा चऊं? प्यारा गुरमुख थी राम। गुरमुख छा थो चइजे? गुरु जी क्रिया, गुरु जी वाणी ॿुधी सहज सहज खुद उहो अनुकरण जीवन में आणे छॾे। गुरु खे साम्हूं चवणो न पए तूं हीअं कर, न। जंहिंजो बि जेको गुरु आहे संत, उहो ज्ञान थो करे, ॿियो पकड़े न पकड़े, तूं सॼो पकड़े छॾ। सम्झे सॼो ज्ञान मुंहिंजे लाइ आहे, मन जे लाइ आहे, मन तोखे बि आहे। राम राम उनजी सॼी प्रक्रिया, उनजी सॼी वाणी माना रहणी ऐं करणी, रहणी ऐं करणी गुरमुख स्वयं पकड़े विझे। और ॿिए नंबर में आहे सन्मुख। ॿिए नंबर में सन्मुख, तो अॻियां वेठो रहो, जेको तोखे इशारो थिए उहो तूं कमु कर। श्री राम। रामायण में लिखियो सन्मुख होए जीव जब जब ही मुंहिंजे सन्मुख थिए, तॾहिं मुंहिंजा दुख नाश थी वञनि। दुख नाशे तब ही। त गुरु जेके हूंदो, जेकी अखर चवंदा उहो तुंहिंजे भले लाइ चवंदा। उन्ही करण में जेको तोखे कष्ट ईंदो, तुंहिंजा अॻियां कष्ट ख़तम थींदा। उन करण में जेको तूं कष्ट सहंदे, उन शेवा में तुंहिंजो आईंदो कष्ट दूर थींदो, उहो हल्को थी वेंदो। राम सन्मुख, हमेशा संत जो सन्मुख एतिरो ॾींहुं जुड़ियो वेठो रहो। तोखे पाण चवनि पुटु थोरो हीअं सुरी वे, न त न, तूं जुड़ियो वेठो रहो, चरणनि में वेठो रहो। ऐं हर वक़्तु तुंहिंजी वृत्ति चरणनि में जुड़ी रहे, चरणनि में जुड़ी रहे। बस जेतिरो चरणनि में पाण खे जोड़े रखंदे, ओतिरो बचाव में रहंदे, ओतिरो बचाव में रहंदे। बस प्रभु पंहिंजे चरणनि जो ध्यानु ॾे, गुरु पंहिंजे चरणनि जो ध्यानु। सॼो चरणनि जो रूप न थींदो आहे। कॾहिं कॾहिं पंहिंजे गुरु जे स्वरूप बि पंहिंजे हृदय में न टिकंदो आहे। इन जे लाइ तॾहिं इष्टनि जी इजाज़त ॾिनी अथऊं। बाबा नाम त देहधारी खां वठणो आहे, पर इष्ट तुंहिंजो भगवान शंकर, श्री राम, कृष्ण, गुरु नानक साहिब, एॾियूं ज्योति ज्योति शक्तियूं, उनजो तूं ध्यानु करे सघां। मन खे एकाग्र करण लाइ इष्ट आहे, माना जंहिंखे तूं पंहिंजो सम्झे, जंहिंमें मन तुंहिंजो कबूलियत खाए, उन खे ध्यानु करण सां तुंहिंजो मन एकाग्र थिए। मुबारक आहे तुंहिंजो सतगुरु में ई इष्ट थी वञे, उनजो ध्यानु और उनजो नाम, पर नाहे त कोई हानि नाहे, जंहिंमें तुंहिंजो मन लॻी वञे। राम हा स्वरूप नथो टिके त गुरु चए थो मुंहिंजे गुरु जो ध्यानु कर, पंहिंजो न चवंदो। उन में नथो टिके, हुन में टिके थो जंहिं तोखे नाम ॾिनो, तूं उन में टिकाए न, उहो पाण किथे चवंदो। राम पर न त इष्टनि जो ध्यानु। श्री राम श्री राम। इष्ट जाथे शब्द आहे, उन इष्ट लफ़्ज़ आहे पंहिंजे जो। चाहे तोखे दर पंहिंजो लॻे, चाहे थंभो पंहिंजो लॻे, तूं उन में टिकाए, तुंहिंजो मन एकाग्र थी वञे, तूं नाम जपियो, तुंहिंजो मन एकाग्र थी वियो, पोइ नाम जपे वेठो।
ये सॼो संसार प्रभु जो आहे, जंहिंमें तुंहिंजो मन टिके, जेका तोखे शइ प्यारी लॻे बस तूं उन जो ध्यानु कर। साईं मां कंहिंजो ध्यानु कयां, चई जेका तोखे वणे, चई तोखे प्यारी लॻे, इष्ट माना पंहिंजो, जेको प्यारो लॻे पंहिंजो, उनखे चवंदो जेको तोखे प्यारो लॻंदो, न त पंहिंजे हूंदे बि पंहिंजो न आहे न माइट। राम तूं पंहिंजो कयो माना हुन सां प्यार कंदे ई कंदे। श्री राम। शांति प्रकाश स्वामी चई साईं भगवान सां कीअं प्यार कयां, चई घरवारी अथी कंहिं संत वटि आयो, हा उन सां प्यार कंदो आहे, पुट सां, चई हा छो, चई पंहिंजा, बस पुट तोखे पंहिंजो छो, भगवान खे पंहिंजो समय पुछणो न पवंदो मां प्यार कयां न कयां। राम हिते जेको पंहिंजो लॻे, चई मूंखे मेंह प्यारे आहे, उनजो ध्यानु कर। उहो ध्यानु कयईं। कुझु ॾींहं थिया, हिकु दरी हुई, गुरु चयसि इन पुट दरी में अंदरि वञी करके मां साईं मेंह, उहो ध्यानु कंदे कंदे उहो तस्वर जो असर अची वियो। मां हिन में कीअं लंघी सघंदुमि, मां हिन में कीअं लंघी सघंदुमि, मां मेंह उहो रूप अची वेंदो, उहो आकार अची वेंदो इष्ट जो। श्री राम। तो सन्मुख हेठि वञो अञा। टियों मनमुख, अॻियां बीठो आहे, हथ जोड़ी बीठो आहे, अदब करे थो, पर उन जहिड़ो धोखेबाज़ ॿियो न मिलंदो दुनिया जे तख़्ते ते। हथ जोड़ी बीठो आहे त अदब आज्ञा पालण लाइ आहे। तोखे आज्ञा मन में सहनी न आहे, तुंहिंजो क़बूलतकारी न आहे, त तुंहिंजो धोखो छो थो करे? हथ जोड़ी बीठो, हलियो वञ न मथो टेके, वञी पोयां वेह, ठीकु आहे सत्संग ॿुधी थियो वञ, हथ ॿुधी बीठो आहे त अदब आज्ञा पालण लाइ, न त अदब जो महत्व ई छा आहे? तो धोखो थो करे न। राम इहा मनमुख जी कटागिरी आहे। ॿाहिरो तन तव्हांजे अॻियां खड़ो आहे, पर हलणो मन जी चए ते आहे, इहो मनमुख। राम हा, न दीन जो न दुनिया जो। चोथों आहे बेमुख। चोथों आहे जेकी चइजे उन में ई उन महिल चवणो, साईं इहो कमु ईअं कीअं थींदो, उन महिल उते एॾा गंदा थी मरी विया। अहिड़ा जवान ॾिठासीं जेके 20-20 साल संत जे संग में रहिया, रातियूं उते सुम्हण, ॾींहुं राति उते रहण। साईं इन ॻाल्हि जी तव्हांखे कहिड़ी ख़बर? अड़ी हे छा थो करे पियो, हे संत खे छा थो चए भेण? श्री राम। सालनि जा साल गंदा थी तड़फदा मरदा ॾिठासीं खिन में, ही छा थो करे भेण? मूड़ माना शरीर जो संग आहे, मन जो संग न आहे, बेमुखाई आहे। गुरु जी आज्ञा में आज्ञा मान जान सुख पाया। पहिरियों मन सां क़बूल कर जेके गुरु चयो आहे, पोइ हुनखे ॼाण। पहिरियों ॼाण में न पओ, ॼाण में पवंदे फेल थी वेंदो, तूं पाण कीअं ॼाणींदे? मान्यता ॾे बसि, जेके गुरु चयो आहे मूंखे करणो आहे बसि, पोइ पाण तोखे ॼाण पवंदी छो चयूं, इन में छा मुंहिंजो भलाई आहे। श्री राम। वाहेगुरु। तंहिं लाइ गुरुमुख नाम जपो मन मेरे, मन मुंहिंजा, नानक पावो सुख घनेरे। सुख मन सुख अमृत प्रभु नाम, भगत जनाम के मन। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय राम जय जय राम। राम कृष्ण भगवान की जय।
हर हर महादेव। बोल गुरु नानक देव की। सतगुरु वसन घोट शनशाह पारूशाह साहब। सतगुरु साईं खोताराम साहब। साईं सतराम दास साहब। अमर शहीद साईं कंवराम। सखी बाबा आसदाराम साहब।